वफा जैसे जखे गिरहण लगिया। छा ॻाल्हि आहे निराशा? तुम सुम्ही पो, परेशान न थी, मूंखे निंड अची वेंदी। मां परेशान कोन पई थियां, पर तूं परेशान पियो लॻे। ॿुधाए छा पियो सोचे? सोचां पियो त जबल मुंहिंजो भाउ न आहे, पर पोइ बि हुनजी अहमियत हिन घर में मूं जेतिरी ई आहे। निराशा, हुनखे बबन शाह ऐं जीजी पालियो आहे। त छा थी पियो? हाँ, आहे त नाजायज़ ॿार न। इहा ॻाल्हि जीजी या बबन शाह खे न चइजांइ। एतिरो कचो रांदीगर मां बि न आहियां शहरबानो। बस मूंखे वक़्त जो इंतज़ार आहे। जॾहिं बाज़ी मुंहिंजे हिन हथ जे तिरीअ ते ईंदी न, त पोइ ॾिसजांइ, जबल हिकु पथरनि जो ढेर हूंदो ऐं हर माण्हू हुनखे लथाड़ींदो वेंदो। सोच तुंहिंजी ॾाढी खौफ़नाक आहे निराशा। भला मीरा शाह खे तो छा सम्झो आहे? हाँ, ये हेतिरी वॾी मिल्कियत हिकु नाजायज़ ॿार जे हवाले कंदुसि? वारिस त असांजो ही पुटु अली आहे। हा, तूं सही थी चवीं। हाणे ॾिसजांइ त कीअं ही मीरा शाह नांग बणिजी हिक हिक खे थो ॾंगे। तू कीअं आहे मुंहिंजो भाउ? मां ठीक आहियां। केॾो त कमज़ोर थी वियो आहे, पोइ बि चईं थो मां ठीकु आहियां। ॾिस ज़रका, मुंहिंजी भेण रोइजांइ न। ही जेको कुझु थी वियो हिकु हादसो हुयो मुंहिंजी ज़िंदगीअ जो। सच त हाणे पछताव न आहे। हू हिकु पागल कुतो हुयो, हुनखे त मरणो हो, सो मरी वियो। पर मूंखे हिकु ॾुख आहे। कहिड़ो ॾुख राजू? उहो इहो त तव्हांखे ॾाढी तकलीफ़ ॾेई छॾिया। तूं इहो न सोच राजू, असांखे का बि तकलीफ़ न आहे। बस इहो ज़रूर आहे त तो बिना सॼो घर खाली खाली थी वियो आहे। हाँ राजू, नीलम बाजी सही पई चवे। मां त रोज़ तुंहिंजी शर्ट खणी हुनखे भाकुर में करे हुनजी खुशबू वजूद में ओतींदी आहियां। तूं मूंखे ॾाढी यादि ईंदी आहीं ज़रका। बसि हिन दूरीअ असांखे अकेलो करे छॾियो आहे। ही कहिड़ी दूरी आहे राजू, जो असां हिकु शहर में हूंदे बि मिलण लाइ बेचैन आहियूं। शौकत जी, हिननि खे वठी वञ, न त मुंहिंजो हाँ फाटी पवंदो। राजू, तूं दिलि न ला। असां तुंहिंजे केस जे लाइ शहर जो सुठो वकील कयो आहे। शौकत हिननि खे वठी वञ, वठी वञ। राजू, हलो अली। बबन बाबा, ये शइ जी ज़रूरत ये भले? जी बबन बाबा। कुछ ॾींहंनि खां शहर जा रस्ता वीरान छो आहिनि? ख़बर लही था वठो बबन बाबा। हा जबल, न त हीअ वीरानी बबन जे दिलि खे वकोड़े वेंदी। जबल कुर्बान थे बबन बाबा ने। अच्छा, ये ॻाल्हि आहे? हाँ पर नीलो, एतिरा पैसा ईंदा किथां? हाँ, मां पाण तमामु घणी परेशान आहियां। रक़म इलाही घणी आहे। हा, पर कंहिं ॿिए वकील सां ॻाल्हाए ॾिसिजे। न आसिफ़, हरगिज़ न। मां राजू जी केस ते को बि कॉम्प्रोमाइज़ नथी करणु चाहियां। मां जंहिं वकील जी ॻाल्हि कई आहे उन जो त रेफरेंस ई काफ़ी आहे। उहो त सही आहे,
पर नीलो हुनजी फीस बि त आसिफ उहा मां अदा कंदसि छो त राजू जी ज़िंदगी खां मथे मुंहिंजे लाइ कुझु बि न आहे। किथां आणींदी आहे एतिरा पैसा? मां फ्लैट सेल कंदसि। फ्लैट सेल कंदी आहे? हा, ॿियो को रस्तो बि त कोन्हे। ऐं बाद में छा थींदो? मुंहिंजी फैमिली किथे रहंदी? किराए जो फ्लैट वठंदासीं। बसि ज़िंदगी त गुज़ारणी आहे। ज़िंदगी त हिन शहर जे वड़ वकर रस्तनि ते मुसलसल हलण जो नालो आहे, जंहिंमें साई पटण माना त ज़िंदगी जो ख़तमु थियणु आहे। त पोइ तूं ई ॿुधाए आसिफ त आख़िर मां छा कयां? जे साई थी पटियां त ज़िंदगी ख़तम थी वञे, जे मुसलसल अकेली पंथ थी कयां त हिन शहर जा वड़ वकड़ रस्ता वागू बणिजी मूंखे खाइण लाइ मुंहिंजो पीछो था कनि। मां छा कयां आसिफ? अकेली औरत आहियां पर मायूस हरगिज़ न आहियां। नीलो, तूं अकेली न आहीं, मां तोसां गॾु आहियां। ज़रका कीअं आहीं? बस ठीक आया। खैर त आहे न? तूं ॾाढो उदास पई लॻी। न, सब ठीक आहे। तुंहिंजो फोन बंदि हुयो 2 ॾींहंनि खां, खैर त हुयो न? हाँ, थोरो बैटरी जो प्रॉब्लम हुयो। तूं आहीं किथे? हाँ, घर में आया। तो कॉलेज न वई आं छा? तबीयत ठीक न है। सरकार कुझु थियो आहे छा? छा थियो आहे? तूं मूंसां बि शेयर न कंदी? बस असलम, असां ॾाढा परेशान आहियूं। असां सां ज़ुल्म थी वियो आहे। आख़िर थियो छा आहे? असांजे भाउ खे खून जे इल्ज़ाम में जेल उमाणियो वियो आहे। व्हाट? राजू खे? इहो तूं छा पई चवें? सच पई चवां, असां ॾाढा परेशान आहियूं। अल्लाह खैर कंदो, तूं परेशान न थी, को न को रस्तो कढी था वठूं। प्लीज असलम, असांखे मदद जी सख्त ज़रूरत आहे। मूं चयो न, कुझु करे था वठूं। चङो, हाणे बाजी अचण वारी आहे, मां तोसां पोइ ॻाल्हाईंदी। ओके, ठीकु आहे। खुदा हाफ़िज़। जलाल, हिकु ॻाल्हि त ॿुधाए। वरी कहिड़ी? इहो त ई माण्हू असां खां नफ़रत छो था कनि? अड़े हाणे चुप, तूं वरी कहिड़ो हुन मुल्क जो वज़ीर आज़म आहीं जो तोसां माण्हू मोहबत कंदा? हीरोनी आहीं, सुठो हणी ज़िंदगी गुज़ार। माना त हीरोइनी जी का इज़त ई कोन्हे? कान्हे का इज़त। अच अच त हाणे कम ते हलूं, अच। जीजी, हाणे तबियत कीअं आहे तव्हांजी? हाणे कुझु बहितर आहे मीरा शाह। जीजी, मां डॉक्टर खां टाइम वरितो आहे राति जो। तव्हां इहो ॾाढो सुठो कयो जो अॼु डॉक्टर खां टाइम वठी छॾियो। हा, कीअं न टाइम वठां, राति त जीजीअ असीं परेशान करे छॾियो। अलाए छा थियो पुटु, राति वेठे वेठे ईअं पियो लॻो ॼण दिलि थी फाटे। जीजी, मीरा शाह सॼी राति सुतो न अथव। अखियूं त ॾिसोसि, ओजागे में जहिड़ो थी पयूं अथसि। शहर बानो कहिड़ियूं पियूं ॻाल्हियूं करे? भला जेकॾहिं जीजी तकलीफ़ में हुजे त मां सुम्ही सघंदुसि, पंहिंजी जन्नत खां परे थी सघंदुसि। अलाह तोखे वॾी हयाती ॾींदो, पर हा, बबन शाह जो कॾहिं साथ न छॾिजे। पप्पा पप्पा मुंहिंजी बर्थडे कॾहिं आहे? हिन साहब जो वरी ॻाल्हियूं ॿुधो। अरे बाबा, मूंखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजी बर्थडे कॾहिं आहे? मम्मा तव्हां ई ॿुधायो पप्पा खे मुंहिंजी बर्थडे कॾहिं आहे। हा बाबा, तुंहिंजी बर्थडे सूमर ते आहे। त पोइ पप्पा खे ख़बर छो न आहे? तुंहिंजे पप्पा खे सभु ख़बर आहे, हू त ईअं ई पियो चवे। अच्छा, हिन लाइ पियो चए त जीअं मूंखे गिफ्ट न ॾे। पप्पा कंजूस, पप्पा कंजूस।
तू इहो त ॼाणी न हूंदे त तुंहिंजो दोस्त इन क़त्ल जे केस में बेगुनाह जेल वियो आहे। हा ऐं उनखे इन जुर्म में सज़ाए मौत बि थी सघे थी ऐं उमिरि कैद बि। हा थी सघे थी। ऐं इन सज़ा खां बचण जे लाइ उनखे हिकु सुठे वकील जी ज़रूरत आहे जंहिंजी फीस घटि में घटि 20 खां 30 लख रुपया आहे। ऐं एतिरी रक़म न तो वटि आहे न उनजी फैमिली वटि। हा त भई तूं पंहिंजे दोस्त जी कहिड़ी मदद करे सघींदो? सिर्फ़ु दिलदारी? काश मूं वटि एतिरा पैसा हुजनि मां हुनजी ज़रूरु मदद कयां। पर तूं हाणे बि हुनजी मदद करे सघींदो? उहो कीअं? पर जेकॾहिं उहा राज़ी न थी त पोइ? राज़ी तोखे ई करिणो आहे छो त तूं ई हिकु माण्हू आहीं जेको हुनखे राज़ी करे सघे। ठीकु आहे मां कोशिशि कयां थो। मां वधीक न ॻाल्हाईंदो आहियां एतिरो बि पहिरियों दफ़ो तोसां ॻाल्हायो। असलम खैर ताए? हाँ यार खैर है। हलाइजे छो तूं चुप चुप वेठो आहे। घणी देर खां तुंहिंजी मोबाइल न आहे वगी ऐं न तो ई ॻाल्हायो। यार मोबाइल त बंदि करे रखी आहे। मोबाइल ऐं ऑफ साहब तुंहिंजी जेका तूं सॼी राति कन खां लाहींदो ई न आहे। हा पर हाणे मजबूरी आहे। कहिड़ी मजबूरी थी गोर पट जो तोखे मोबाइल बंदि करणी पई आहे? तोखे यार कीअं सम्झायां? सम्झाइणो त पवंदा ई। वो मुआरी दोस्त आहे न ज़रका। छा थियो हुनखे? गुज़ारे वई छा? वॾो को चोट जो निभागो आहे। पोइ ॿुधाए न। हुनजे भाउ क़त्ल करे विधो आहे। तो जहिड़ो आशिक़ मारे विधई छा? हाणे ॿुधंदे बि या रुगो पक कंदे? ॿुधाए। हाणे उन्हनि खे पैसनि जी ज़रूरत आहे वकील करण लाइ। बसि सम्झी वियसि। छा सम्झी वई? तोखां पैसा घुरिया हूंदई ॿियो छा? अड़े चिब घुरिया कोन अथई ऐं जे घुरी विझिया त मां छा कयां यार? ख़ुदकशी ॿियो वरी छा? सदाईं उबती ॻाल्हि कजांइ। तो वटि का सुठी सलाह त आहे ई कोन। अड़े ॻाल्हि त ॿुध। तो जहिड़ा भींगिया हिन शहर में अचनि छो? जे अचनि था त इश्क छो था कनि? छोड़े इहो शहर पिणे जो आहे जो असां न अचूं। बाबे जो हुजे हा न त तोखे ईअं इश्क करणु ॾियां सिधो वञी थाणे ते विहारियां। हाणे मौला खे मञ यार ये चिबो वात पंहिंजो हाणे बंदि कर त असांजी का सणाई थिए। ॻाल्हि त ॿुध। वरी कहिड़ी? भला चांहि पीअंदे ठाहे वठां? भलो बि ॾाढो आहीं किनो बि अहिड़ो आहीं जो सफ़ा गंद। चङो तयार वाला चांहि। लाई बेकदरा नल यारी के टुटे गई टड़क करके। बबन बाबा नालो नीलोफर अथस। सिविल हॉस्पिटल में नर्स अथव। ॿ नंढियूं भेणूं अथसि। हीउ रिटायर क्लर्क आहे जेको अॼुकल्ह हीरोइन पीअंदो आहे। ऐं हा हिकिड़ो भाउ बि अथसि जे ताज़ो क़त्ल कयो आहे ऐं उन ई केस में अंदरि जेल में आहे। हिन वक़्तु ॾाढी परेशान आहे। पंहिंजे भाउ खे आज़ादु कराइण जे लाइ डुक डोड़ में बि लॻी पई आहे। इन करे ई अॼुकल्ह हू नज़र खां ओझल आहे ऐं हीउ शहर वीरान थी पियो आहे। जो भले वो ईंदी? ज़रूरु ईंदी बबन बाबा। बबन जी त न पियो रखी न? सच पियो चवां बबन बाबा वो ज़रूरु ईंदी तव्हांजी हाज़िरी में। जो भले कीअं त फाथी आहे आज़ाद दिल बबन जी कंहिं जो न भुलंदो।
ॾाॾी अम्मा तव्हां इहो पिया ॻोल्हियो न? बबन शाह मूंखे तव्हांजी हर ॻाल्हि मंज़ूर आहे, पर मुंहिंजा कुझु शर्त आहिनि। बबन शाह सिधी ॻाल्हि करण ऐं ॿुधण जो आदी आहे। कॾहिं बि शर्तनि जे लाइ रांदि न कई, पर वरी बि तव्हां ॿुधायो तव्हांजा कहिड़ा शर्त? मां तव्हां सां तेसि ताईं शादी न कंदसि जेसि ताईं मुंहिंजी भेनरुनि जी शादी नथी थिए। ॿियो शर्त? राजू जी आज़ादी मुंहिंजे लाइ तमामु घणी अहम आहे, उहो तव्हां बि ॼाणो था। मूंखे मंज़ूर आहे। ऐं हा, तव्हांजा माण्हू ऐं तव्हां तेसि ताईं मुंहिंजी दर ते न ईंदव जेसि ताईं मुंहिंजा शर्त पूरा नथा थियनि। बबन शाह खे तुंहिंजा शर्त मंज़ूर आहिनि, पर हिकु ॻाल्हि बबन शाह जी बि आहे। ॻाल्हि आहे या शर्त आहे? ॻाल्हि आहे, उहा बि दिलि जी। चओ। कॾहिं कॾहिं पंहिंजा क़दम हिते घुमाए वेंदा कयो। चङो, हाणे मूंखे इजाज़त, मां वञा थी। तव्हांजी दिलि जी ॻाल्हि मूं मञी वरिती। छा जलाल, तू पंहिंजी न्याणी खे कंहिं ख़ैर मर्द सां गॾु ॾिसंदे बि ख़ामोश थी वएं? छा तो पंहिंजा चप सिबी छॾिया आहिनि, या हिन ज़हर तुंहिंजे रगनि में एतिरी बेग़ैरती भरे छॾी आहे जो तूं अंधो ऐं गूंगो बणिजी पियो आहीं? हा हा, बेग़ैरत आया, अंधो आया, गूंगो आया, हिन शहर जो रोलाक कुत्तो आया, कुत्तो जो को नशे खातिर हर के गया नूर नूर कंदो आहे, जंहिंजे अॻियां हर रिश्तो बस हिक नशे जी सुई या हीरोन जी पुड़ी आहे। जलाल, छा थियो अथई? वॾी तकलीफ़ पियो करी, इलेक्शन में उथणो अथई छा? अरे अरे मथो लगा, बंदोबस्त करे आयो भैया। घबरा न, सब बंदोबस्त करे आयो आहियां, पर हिकिड़ी ॻाल्हि अथई। कहिड़ी? थोड़ी सख्ती थी वई आहे माहौल में, हिक चप में माल पियो मिले। अरे हाणे ठहियो, इहा सख्ती बस हीरोननि जे लाइ ऐं वॾा माण्हू सिगरेट में विझी वॾनि महफ़िलुनि में सरे आम पिया पीअनि, उन्हनि लाइ का बि मना न आहे, उन्हनि लाइ फैशन आहे, फैशन। जलाल, तो वारी ॻाल्हि बि ज़हर जो प्यालो आहे। चङो, हाणे पुड़ी कढ, वेह त पीऊं। बाजी, राजू जो वकील भी थी वियो ऐं हिन घर जो परेशानी भी खत्म थी वयूं। हाँ नीलम, तू सच पई चवे। राजू जी परेशानी न हुई, ॼण त ओॾो ई हुई जेका हिन घर सां गॾोगॾु असांजे वजूदनि खे बि अंदरो ई अंदरो खाई रही हुई। बाजी, हाणे ॻणती न कर, राजू जल्दी घर वापस अची वेंदो। बाजी, तव्हां तयार थियो, पाण गॾिजी समुंड ते था हलूं। वो काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, पाण गॾिजी किथे ॿाहिरि हलिया ई न आहियूं। हाँ राणी, चवे त सच पई। त पोइ तयार थियो त हलूं।
हाँ हलूं था। मुंहिंजी दिलि पाण बि समुंड खे ॾिसण थी घुरे, पर छा बाजी? वो ज़रका खे फोन था करे वठूं, वो तकड़ी पहुची वेंदी। ठीकु आहे। चङो, तव्हां बि तयारु थी वठो ऐं मां बि चेंज करे वठां। वफा जैसे जखे गिरहण लगिया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।